भक्तमाल में हिकिड़ी कथा ईंदी आहे, हिकिड़ो छोटो सो प्रसंग। हिकिड़ा संत हुया, उन्हनि जो नालो हुयो श्यामदास जी महाराज। उहे भजन कंदा हुया। उन्हनि वटि हिकिड़ो साधक आयो, सेवक आयो, नयो नयो जुड़ियो। चई बाबा मूंखे शांती खपे, बसि हाणे संसार नथो वणे, मां तव्हांजो सत्संग ॿुधियो आहे, हाणे मूं ते विशेष कृपा कयो त मां भजन कयां, भक्ति कयां, मूंखे शांती खपे। संतन भाव ॾिठो, चयूं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हे मंत्र ते भगवान राधा कृष्ण जो ॾाढो सुंदर पावन नाम संतन ॾिनो, हे जाप कजां। बसि उन जाप करणु शुरू कयो। मनी मन ध्यान बि लॻी वञे, नाम में मन बि लॻी वञे, ॾाढो आनंद अचे नाम जपण में। कुझु ई ॾींहं थिया, कुझु 4-5 ॾींहं हफ़्तो ई गुज़रियो हूंदो, ऐं उनखे कुझु अलॻि अलॻि आवाजूं ॿुधण में आयूं। चओ हरे राम। कि कन जे साम्हूं भयंकर आवाज थी अचनि। कोई चए थो जय हो जय हो, वरी केॾी महिल ढोल नगाड़ा था वॼनि, केॾी महिल शहनायूं थी वॼनि, केॾी महिल ईअं थो लॻे कंहिंजी वॾी बारात थी निकिरे, अहिड़ी भयंकर आवाज थी अचे। आयो 7 ॾींहंनि खां पोइ संतनि वटि, चई बाबा मां तव्हां खां शांती घुरी, मूंखे त शांती मिली आहे। मतिलब चई मां नाम तो जपिया, हफ़्तो कुल थियो आहे, मूंखे अजीब अजीब आवाज थी अचनि। कहिड़ी आवाज? चई केॾी महिल कोई जोर जोर सां जयकारो थो लॻाए, जय हो जय हो, केॾी महिल ढोल नगाड़नि जी आवाज थी अचे, केॾी महिल कोई धन्यवाद थो करे। इहो सभु छा आहे मूंखे सम्झ में नथो अचे। संतन अखियूं बंदि कयूं, पहुतल हुया, ध्यानु कयो त मुस्कुराइण लॻा। चयूं प्यारा तो ते त भगवान जी विशेष कृपा थी वई आहे। छा थियो साईं? चई ॿिए कंहिंजी आवाज कोन्हे, तुंहिंजे कई जन्मनि जा कोई पितर आहिनि, कई योनियुनि में भटकनि पिया, पर तूं कुछ ई ॾींहं अहिड़े भाव सां प्रेम सां भक्ति कई आहे त उन भक्ति जे नाम जे कृपा सां भगवान उन्हनि सभिनीनि खे मुक्ति था ॾियनि, पंहिंजे वैकुंठ था घुराइनि। त हिकु हिकु अची करे तुंहिंजे कन में छा थो चई वञे? धन्यवाद, जय हो जय हो। कि असांजे कुल में इहो प्यारो ॼायो, जंहिं अहिड़ी भक्ति कई आहे, अहिड़े भाव सां उहो नाम थो जपे। तोखे छा लॻो भगवान जो नाम अगरि तूं जपंदी त तो ते ई कृपा थींदी? प्यारा तुंहिंजे सदके कई पीढ़ियूं, कई तुंहिंजा पूर्वज, कई वॾा जंहिंजा कोई बुरा कर्म बि थियल हूंदा, जेके भटकंदा हूंदा, उन्हनि खे बि भगवान पार करे छॾींदा। चओ हरे राम। एॾी नाम जी कृपा। त उहे ई सभु तुंहिंजो धन्यवाद कंदा वञनि था, उन्हनि जी जय जयकार थी थिए। जीअं न कंहिंजे वॾे महाराज जी सवारी निकिरंदी आहे, तीअं तुंहिंजे वॾनि खे वठी था वञनि वैकुंठ। चओ हरे राम। हाणे त भरोसो अञा वधियो नाम में, भक्ति में। भगवान जे नाम जो ई सहारो आहे भक्तनि खे भाई। चओ हरे राम।